प्रेस क्लब उडेरो लाल स्टेशन के सीनियर सहाफ़ी यूनियन ऑफ जर्नलिस्ट मटियारी के अगवान साजिन मीरजत पारां कुछ ॾींहं अॻु पुलिस एहलकार SSP मटियारी के अगूणे PRO सैयद हुसैन शाह ख़िलाफ़ IG सिंध वटि कंप्लेन करण बाद DSP कंप्लेन सेल अल्ताफ़ आराई बयान वठण बजाए पंहिंजे पचे भाई के बचाइण लाइ बयान वठण खां इनकार करे छॾियो, जंहिं बाद सहाफ़ियन जो प्रेस क्लब उडेरो लाल स्टेशन अॻियां प्रेस क्लब के सदर अब्दुल गफूर हिंगोरो की अगवाणी में एहतजाजी मुज़ाहरो कंदे सिकंदर साहवाल अलहवरायो खासकेली हाफिज इम्तियाज चना राव फुरकान साजन मीरजत जुमा खान साहवाल फजल बलोच ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहरो कयो। उन मौके ते अब्दुल गफूर हिंगोरो सिकंदर साहवाल चयो त SSP मटियारी जी कंप्लेन सेल जे इंचार्ज ऐं DSP कंप्लेन सेल अल्ताफ़ आराई बयान वठण लाइ घुरायो, जंहिं बाद असांखे 4 कलाक विहारे बयान रिकॉर्ड करण बजाए पंहिंजे पठे भाई सैयद हुसैन शाह जे वंगार वहंदे बयान वठण खां इनकार कयो, जंहिं जूं शिकायतूं SSP मटियारी खे पिण कयूं आहिनि। असां IG सिंध खां मुतालबो था कयूं त बदमस्त कंप्लेन सेल मटियारी जे अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ी सां इंसाफ़ कयो वञे।